पहिरीं मई शिकागो जे शहीदनि खे सुर्ख सलाम पेश करण लाइ पहिरीं मई ते मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। गंबट ऐं आसपास वारनि इलाइक़नि में अॼु पहिरीं मई ते मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते बि जेके मज़दूर आहिनि उहे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करण लाइ सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं हू अॼु आलमी ॾींहं ते बि पंहिंजो कमु कंदे नज़र अची रहिया आहिनि। इन हवाले सां असां मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते उन्हनि खे छा चवणु आहे त असां ग़रीब माण्हू आहियूं, जेको आहे लॉकडाउन लॻा पिया आहिनि, तमामु वक़्तु जेको आहे हिन महिल परेशानियुनि जे वक़्त में गुज़रे थो। इन लिहाज़ सां ग़रीब माण्हू जेको बि टाइम मिले थो असां पंहिंजो टाइम मज़दूरी कंदा रहूं था। असांखे त बाबा इहा इन हवाले सां ख़बर ई न आहे त अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे। मज़दूरनि जो अॼु आलमी ॾींहुं आहे। असां ग़रीबनि जे लाइ बि कुझु कयो। साईं मुराद अली शाह खे असां अपील था कयूं त असां बि ग़रीब आवाम आहियूं, मज़दूर आहियूं, रुॻो कमाए खाईंदा हुआसीं। हाणे उहा मज़दूरी बि असांखे कोन था करणु ॾियनि। जेको आहे सॼो ॾींहुं घर में वेही वेही जेको घर में पियो हुयो उहो बि खाई विया आहियूं। हाणे ईद कीअं कंदासीं, लटा काॾूं वठंदासीं। शिकागो जे शहीदनि खे सुर्ख सलाम पेश कयूं था। अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे। हुकूमत खे घुर्जे त लॉकडाउन जे करे मज़दूरनि लाइ कुझु न कुझु रिलीफ फराहम करे। प्रोग्राम एहसास प्रोग्राम हलाए थो उन में मज़दूरनि जो को नालो न। राशन में बि माना पंहिंजा माना जंहिंखे मिले पियो उहो ई माना पंहिंजनि खे ॾिए पियो। असां वज़ीर आला मुराद अली शाह खे इहा अपील था कयूं, असां मज़दूरनि जो छा सोचो अथई, असां मज़दूर काॾे वञूं साईं। त जीअं मज़दूरनि जो ॾींहुं आहे, महांगाई चोट चढ़ी वई आहे, 200-300 रुपया कमाए रहिया आहियूं, उहो बंदि लॻी पिया, लॉकडाउन लॻी पई आहे। हुकूमत खे खपे त महिरबानी करे मज़दूरनि खां सहकार कनि। मज़दूर डे मल्हाइण बजाए मज़दूरी करे रहिया आहियूं, 200-300 डेली कमायूं था। उहो महांगाई पए करे घर जे ख़र्च में पूरा थी था वञनि, बचति का बि न आहे। मज़दूरनि जी मोकल आहे, असां मज़दूरी ते आया आहियूं। घर में राशन न आहे, अटो न आहे, 3 ॼणा बचा बुख ते वेठा आहिनि। हुकूमत कुझु बि कान थी करे, काॾे वञूं। मज़दूर जी मोकल आहे, असां चाहियूं मज़दूरी करण आहियूं, 200 कमायूं, घर पेट गुज़र कयूं। का शइ कान्हे का, 3 ॼणा राशन न आहे, बचा बुख ते वेठा आहिनि। काॾे वञूं? कोई लड़ी न आयो आहे, न MP आयो आहे, न कोई बि न आयो आहे। असां ग़रीब काॾे वञूं? ख़ुदिकुशियूं कयूं? पर बदकिस्मती सां सॼी दुनिया कोरोना वायरस में मुब्तला आहे ऐं सॼी दुनिया जे मज़दूर जा सिंध जा मज़दूर बि बुख ऐं बदहाली जो शिकार आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां मज़दूरनि लाइ ऐलान हलिया 17,500 रुपया फ़ी मज़दूर जेका उन्हनि जी आमदनी आहे उहा उन्हनि खे अफ़सोस सां चऊं पिया उन्हनि खे न मिली रही आहे। असां वक़्त जे हुकुमराननि खां घुर था कयूं त माना इन्हनि खे उहा पंहिंजी जेका बजट आहे उहा ॾिनी वञे, जीअं मज़दूरनि में बुख बदहाली ऐं बेचैनी ख़तमु थिए। जी नाज़रीन, तव्हां मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते मज़दूरनि ऐं पोरतनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु हुयो त घटि उजरत मिलण करे ऐं महांगाई हुजण जे करे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त सिहत तइलीम सां गॾोगॾु मज़दूरनि जूं कॉलोनियूं ठाहियूं वञनि, जीअं उहे बि बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन मोहित हुजण सां गॾु मोहम्मद अली हुजण, अवामी आवाज़ TV, गंबट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।